मुफ्ती साहब, चंड गिरण जा असरात हामिला औरत ते थींदा आहिनि या न? इहो अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो निज़ाम आहे त कामल चंड गिरण थींदी आहे, कामल सिज गिरण थींदी आहे। इहे हिकिड़ा कुदरत जा नज़ारा आहिनि ऐं इहे इंसान जे लाइ आहिनि ताकी इंसान इन्हनि मां इबरत हासिल करे। इहे इबरत जे लाइ आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में हिकु भेरो चंड गिरण थी त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ौफ़ज़दा थी करे मस्जिद में हलिया विया ऐं मस्जिद में वञी करे नमाज़ पढ़ियूं ऐं डिघा डिघा रुकू ऐं डिघा डिघा सजदा कया, अल्लाह साईं को इस्तिग़फ़ार कयूं। त असां बि जॾहिं का सिज गिरण थिए या चंड गिरण थिए त अल्लाह जे घर जी तरफ़ अची करे नमाज़ पढ़ूं, इस्तिग़फ़ार कयूं, जेके मामलात नबी साईं सेखारिया आहिनि उहे करणा। इन सां हामिला औरत खे को नुक़सान पहुचे थो या नथो पहुचे, इहा ॻाल्हि शरीयत में न आहे। शरीयत जी कंहिं बि किताब में, हदीस पाक में अहिड़ी ॻाल्हि मौजूदु न आहे जो चंड गिरण सां हामिला औरत खे को नुक़सान पहुचे थो या को फ़ाइदो पहुचे थो। तबई एतबार सां जेकॾहिं को डॉक्टर तव्हांखे चए थो त साइंसी एतबार सां चंड गिरण सां ही असरात थियनि था, उहा अलॻि शइ आहे। शरई एतबार सां चंड गिरण सां हामिला औरत खे कंहिं क़िस्म जो कोई नुक़सान या फ़ाइदो नथो थिए। या इबरत जी शइ आहे, इंसान इन मां इबरत हासिल करे ऐं अल्लाह जी तरफ़ मुतवजे।